डिगड़ी भरिसां ॻोठाणे दिमाग़ में रसोली वारी बीमारी में मुब्तला पुट जे इलाज जी अपील कई आहे। ॻोठ मीर एजाज चारपुर दे 178 जे रहवासी पुरत गुलज़ार अहमद सोलंगी ॿुधायो त संदसि पुट दिलावर जे दिमाग़ में रसोली ॿुधाई वई आहे। हू हलण फिरण खां लाचार थी वियो आहे। हुन चयो त नींगर जी नज़र पिणु कमज़ोर थी चुकी आहे, जॾहिं त बेहोशी वारी हालत में पियल आहे। पुरत चयो त हैदराबाद जे लालबती अस्पताल में डॉक्टर दिमाग़ जो ऑपरेशन करे रसोली कढण जी तयारी कई, पर कुझु कलाक अॻु ई ॿिए हंधि ऑपरेशन कराइण जो मशवरो ॾिनो। इन जो इलाज पहिरीं डिगड़ी में करायोसीं, पोइ मीरपुर कास खणी आयासीं, पोइ खणी आयासीं हैदराबाद लालबती। पोइ हुते ऑपरेशन जॾहिं टाइम आयो थियण जो, तॾहिं डॉक्टर बेहोशी वारे इनकार करे छॾियो ऑपरेशन। ऑपरेशन हिन जो हिते कोन थो थी सघे। पोइ हुतां पुछा मूं कई ॿियनि डॉक्टरनि खे, मुंहिंजो किथे थींदो, चए तव्हां 12 कराए ॾिसो वञी। पोइ 12 में पुछा कई त हुन चयो तक़रीबन 3 खां 4 लख रुपया ख़र्चु ईंदो। पोइ मूं वटि एतिरो पैसो कोन हो। मां अपील थो कयां त मुंहिंजे बचे जो सरकारी ख़र्च ते ऑपरेशन कयो। पुरत गुलज़ार अहमद सोलंगी मुतालबो कयो त संदसि पुट दिलावर सोलंगी जी दिमाग़ में रसोली जो ऑपरेशन कराए हयाती बचाई वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।